आगाह कयूं अव्हांखे त आवाज़ टीवी जे प्रोग्राम ही आहे सिंध में कंबर शहर अंदरि वधंदड़ गंदगी ऐं दख़लनि बाबति रिपोर्ट नशर थियण खां पोइ इंतिज़ामिया जागी पई आहे। अपडेट कयूं पिया त DC कंबर शहदाद कोट कमर रज़ा बलोच पारां नोटिस वरितो वियो आहे, जॾहिं त शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो बि कयो वियो आहे। हीअ अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। आवाज़ टीवी जे प्रोग्राम ही आहे सिंध में कंबर शहर अंदरि वधंदड़ गंदगी ऐं हदखलिन ख़िलाफ़ रिपोर्ट नशर थियण खां पोइ इंतिज़ामिया जागी पई आहे। DC कंबर शहदाद कोट कमर रज़ा बलोच नोटिस वठी छॾियो आहे। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो बि कयो आहे, जॾहिं त DC पारां हदखलिन ते लाॻापियल अमलदारनि खे छंड पटी वई आहे। सूमर ताईं हदखलियूं हटाए शहर खे साफ़ सुथरो बणाइण जी हिदायत कई वई आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं कंबर मां हाकिम ख़ासि केली खां। हाकिम, छा तफ़सील आहिनि? हाँ जी, आवाज़ न्यूज़ जे मक़बूल तरीन प्रोग्राम ही आहे सिंध ते शहर में वधंदड़ गंदगी ऐं हदखिलनि बाबति हलंदड़ जेकी रिपोर्ट ते DC कमर रज़ा बलोच जेको आहे उन नोटिस वरितो आहे। उन सिलसिले में DC कंबर जेको आहे त म्यूनिसिपल इंतिज़ामिया समेत जेको आहे त लाॻापियल अमलदारनि खे साण करे शहर जे भुट्टो चौक, शाही बाज़ार, रेशम गली, मिर्च बाज़ार, मच्छी मार्केट, मस्तोई महला समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे उहो दौरो करे लॻापियल अमलदारनि खे तमामु घणी छंड पटेंगे सूमर ॾींहं ताईं जेके आहे त समूरियूं गैर क़ानूनी जेके हद दख़िलियूं हटाइण जो हुकुम ॾिनो आहे ऐं शहर में जेकी वधंदड़ गंदगी आहे उहा म्यूनिसिपल जे अमलदारनि खे तमामु सख़्तीअ सां हुकुम ॾींदे चयो आहे त सॼो शहर जेको आहे त उहो गंदगीअ जे भर चढ़ी वियो आहे ऐं उनखे साफ़ सुथरो रखण जे लाइ हुकुम ॾिनो आहे त मूंखे सूमर ताईं जेको आहे त शहर मां हद दख़िलियूं ऐं सफ़ाई सुथराई करे ॾिनी वञे, न त अंगार जे ॾींहं ते उन अमलदारनि जे ख़िलाफ़ जेको आहे त सख़्तु नोटिस वठी ऐं उन्हनि ख़िलाफ़ जेको आहे त मथे रिपोर्ट ॾींदुसि त शहर जे अंदरि जेको आहे त ही नाहल ऑफिसर जेके आहिनि उहे आहिनि, तंहिंजे करे सूमर ताईं जेको आहे त इहो मूंखे क्लियर करे ॾिनो वञे। जी ठीकु आहे हाकिम, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।